हिंगोरजा खां ख़बर शामिल कंदासीं त हिंगोरजा पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻूणे MNA डॉक्टर महरीन भुट्टो हिंगोरजा जे सूमरा मोहल्ले में ज़्यादतीअ जो शिकार बणियल 13 साला नींगरी कोमल सूमरो जे घर पहुची नींगरी ऐं उन जे वालिदैन सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते मुतासिरा नींगरी ऐं उन जे वारसनि डॉक्टर महरीन भुट्टो खे आॾो शिकायत कई त जवाबदार केस तां हथ खणण ऐं राजूनी लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां ग़रीब आहियूं, असांजे केरु बि मदद नथो करे, असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। उन मौक़े ते डॉक्टर महरीन भुट्टो मुतासिरा नियाणीअ खे यकीन ॾियारियो आहे त अव्हां सां इंसाफ़ थींदो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ SSP खैरपुर सां ॻाल्हाईंदसि। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर महरीन भुट्टो चयो त नींगरी कोमल सूमरो सां वॾो ज़ुल्म थियो आहे। उन जी सख़्त मज़म्मत कयूं था ऐं मुतासिरा ग़रीब हुजण करे उन्हनि खे धमकायो वञे पियो ऐं PP मुतासिरा नियाणीअ जे वारसनि सां गॾु आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पुलिस इंतिज़ामिया सां ॻाल्हायो वेंदो। मुतासिरा नियाणी सां हर मुमकिन मदद कंदासीं।